बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद। हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। सामी सदोरा सिलसिलो सूफी फ़कीर मुर्शिद पाक जान मोहम्मद जान चंद सादिक अली रहमतुल्लाह अलैह साईं जे फ़ुक़राहनि जूं यादगिरियूं, सालूणियूं, उन्हनि जूं कचहरियूं। अॼु दीदार वठूं था फ़कीर महराज अली जो। फ़कीर महराज अली साईं तालिब दस्ते बैत आहिनि सूफ़ी फ़कीर जान मोहम्मद जान चंद सरकार जिन जे फ़र्ज़ंद साईं शौकत अली, अदीब अली चंद साईं जिन जा। फ़कीर महराज अली सां अॻु में मुंहिंजूं कचहरियूं नाहिनि थियल, दीदार थियल आहे मालिकनि जे मेड़नि ते जेके उर्स मुबारक साईं जिन जा थींदा आया आहिनि, फ़कीर जान चंद साईं जिन जा। फ़कीर महराज अली साईं जिन जो अॻियूं नालो, तालबी खां अॻियो नालो आहे अली गुल अबड़ो। संदन ही कचहरी जेका हाणे ॿुधूं था उहा असांजे तालिब सुजूद अली, फ़कीर सुजूद अली, साजिद अली मेमण अॻु तालबी खां अॻु जो इस्म अथनि, उन्हनि इहा रिकॉर्ड करे कुर्ब करे उमाणी त हिन सिलसिले में इहो बि शामिल थी सघे। सो पेश समात आहे सॼी संगत जे लाइ, सॼी संगत फ़ुक़रा मोहबतनि जे लाइ, सामी सदोरा सिलसिले में फ़कीर महराज अली साईं जी मुख़्तसर कचहरी। सदाईं गॾु सिलसिलो इंशाअल्लाह मालिक के करम सां जारी रहंदो। चढ़े वाली सरकार नाराए हैदरी, पंज नारा पंचमी नारा हैदरी, या अली मुश्किल कुशा मौला अली। तालब फ़कीर कंहिंजा आहियो? मौला शौकत अली साईं। मौला शौकत अली साईं, उन मां माना तव्हां कीअं मुतासिर थियो? बसि उहो अचानक ई अहिड़ो ख़्याल फ़कीर साईं ॾेखारियो जो ख़ुदि बि ख़ुदि मुतमिन थी वियासीं। इन खां सवाइ ॿियो थींदो ई कोन हूंदो, उन यादि बीह वियासीं। उन यादि बीहो। का वजूहात, का फ़कीर थियण जी का वजूहात? वजूहात ई हुई असांखे इश्क शहंशाह अॻे ई आयो हिन घाटे में चढ़ी त हाणे तालिब कंहिं सूफ़ीअ जो थी पोइ वरी फ़कीर मौलायो पंहिंजो पाण ॾेखारियो। वरी उन मञा शाद साईं जानन साईं जो हो, वरी जानन साईं पाण अची वियो ख़ुदि चई मां सॼो ई आहियां मुंहिंजो। चलो ठीकु आहे। अच्छा, माना माना को राज़ या को अहिड़ो को कचहरियुनि में का अहिड़ी का ॻाल्हि ॿोल साईं जी? कचहरी साईं जन जी पहिरें कोन छॾे, पहिरें थोरो इश्क शहंशाह अची वियो ख़्याल मुंहिंजे अंदाज़नि ख़्याल आहे त सूफ़ी हक़ आहे, सूफ़ी सचा ऐं सूफ़ीअ सार वठि पोइ सही आयो। असां उमेद कई, असांजी उमेद पूरी थी। सही, माना तव्हां हिन वक़्तु तव्हां मुतमिन आहियो त असां फ़कीर सही आहियूं? बिल्कुलु मुतमिन आहियूं। मूं नथो चवां त मूंखे फ़कीर छॾियो, पर फ़कीर पाक पाण पंहिंजी सूरत पाण ॾेखारे ऐं पाण फरमाईं त तव्हां फ़कीर आहियो। मूंखे अमल न आहे फ़कीर छॾाइण जो, पर हिकु ख़्याल में आयासीं राति जे टाइम में पंहिंजी सूरत पाण खणी आयो चई तव्हां फ़कीर आहियो। सही, हुनखे छॾायो। अच्छा सही। पोइ साईं सां तव्हांजी पहिरीं मुलाक़ात किथे थी? पहिरीं मुलाक़ात साईं जे मालिक सां नौशहर फ़िरोज़ में थी। नौशहर फ़िरोज़? जी मौला। नौशहर फ़िरोज़ कहिड़ी जॻह ते? साईं सुजान अली राजपर जी उताक ते। जी सरकार। जी मौला साईं उते दीदार थियो, दर्शन थियो नौशहर फ़िरोज़ वाट ते। उतां वरी उन जाइ ते पहुतासीं, कचहरी कई थी वञी सुजान अली उताक ते। मालिक कुझु टाइम करण खां पोइ सुबुह जो मालिकनि असांखे तलब ॾिनी। असां तलब वरितीसीं, असां पंहिंजे ख़्याल सां, साईं पंहिंजे ख़्याल सां। पोइ इहो वास्तो असांजो हलंदो आयो। पोइ मालिकनि ड्यूटी लॻाई तंदूर मानीअ जी, रोटनि जी। अॻे ई मानी जो कमु कंदा हुआसीं, पोइ मालिकनि ॾे वेंदा हुआसीं, पोइ महिमान या मेले में बि असां रोटनि जो कमु कंदा हुआसीं। जी सरकार। रोट जेतिरा बि हूंदा हुआ लॻाइण, जहिड़ो असांजो हाल हुजे कंदा हुआसीं। मालिकनि ॿियो कमु न करे सघियासीं, इहो ड्यूटी रोट। जी सरकार। अॼु ताईं बि कयूं था पिया। सरकार भला उते दरगाह पाक ते वेंदा हो सरकार? फ़कीर साईं जानन साईं जे दरगाह ते? जी मौला साईं, मौला जानन साईं दरगाह ते मुंदर लाखा में वेंदा आहियूं। साईं हुन ड्यूटी आहे, भरींदा आहियूं। अच्छा, जहिड़ो हाल आहे उते सरकार मेहदी साईं ते? साईं मेहदी साईं बि ड्यूटी भरी साईं उते भरींदा आहियो? साईं मेहदी साईं जो रोज़ो जेको पहिरियों ठहियो हो फैज महल वारो,
इन रोज़े में बि बुनियाद खां वठी मथे ताईं रोज़ो हलियो हिते ड्यूटी में हुआसीं सरकार सही उहो महीनो हो या ॾेढ या 2 हुआ उहा पाण सुञाणे का ख़बर कान्हे हिते बि ड्यूटी कईसीं जी सरकार वरी मौला साईं पाक फ़कीर साईं जन अमर कयो मौजूदरा साईं जो रोज़ो रानीपुर सोबो दरो तके ते वरी उते बि ड्यूटी कईसीं जॾहिं कब्ज़ो साईं जन छॾाइनि पिया उते बि महीनो 2 महीना उते साईं जन जी असां ड्यूटी कई रोटनि जी फ़कीर फुकरा जी ख़िदमत सेवा कईसीं जेको अमर आहे अमर मालिक जो अमर करे पियो असां हुन मञूं पिया हिन वक़्तु तव्हां छा कंदा हो हिन वक़्तु असां रोट पचाईंदा मानी पचाईंदा आहियूं तंदूर न तव्हांजो गुज़र सफ़र सुठो थो थिए शुक्र अल्हम्दुलिल्लाह मौला पाक फ़कीर जी भलाई आहे मौला शौक़त साईं जा कुर्बान सुठे नमूने सां गुज़र सफ़र थी पियो असांखे नारो हाणी ॿुधायो जहानिया हक़ मौला